केमिस्ट्री क्लास 9 बाब टियों सबक चौथों हिस्सो ॿियो जदीद पीरियाडिक टेबल मॉडर्न पीरियाडिक टेबल आउं आहियां केमिस्ट्री जो उस्ताद नज़ीर चन्ना अव्हांखे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार असांजे अॼोके लेक्चर जा मौज़ू आहिनि ग्रुप ऐं पीरियड ग्रुप एंड पीरियड्स एलिमेंट्स आर अरेंज्ड इन टू वे क्लासिफिकेशन आंसरनि खे जदीद पीरियाडिक टेबल में ॿिनि तरीक़नि सां विरायो वियो आहे नंबर पहिरियों तरीक़ो आहे वर्टिकल कॉलम उमूदी जेके खाना आहिनि असां उन्हनि खे ग्रुप सॾियूं था ही पहिरियों ग्रुप आहे ऐं उन खां पोइ अचे थो उनजे भरिसां ई वरी ॿियो ग्रुप ईअं असांजो वरी ही जेको आहे सो टियों ग्रुप आहे ही चोथों ग्रुप आहे टोटल 18 ग्रुप्स आर देयर 18 ग्रुप आहिनि कुल ही नंबर पहिरियों ही ॿियों ग्रुप ही टियों ही चोथों ही पंजों ही छहों सतों अठों नाओं ॾहों यारहों ॿारहों ही 13 ही 14 ही मथां अङ लिखियल आहिनि ही 15 ही 16 ही 17 ही 18 आख़िरी ग्रुप पर असां इन्हनि खे ॿिनि क़िस्मनि जे ग्रुपनि में विरायो आहे हिकिड़ा आहिनि ए ग्रुप या जिन खे असां मेन ग्रुप सॾींदा आहियूं ही आहे 1A 2A 3A ही छॾियासीं 4A 5A 6A 7A 8A इहे जेके 8 ग्रुप आहिनि इन्हनि खे असां सॾियूं था रिप्रेज़ेंटेटिव एलिमेंट्स या मेन एलिमेंट्स नुमाइंदा आंसर ॿियो आहे वरी बी ग्रुप ही वारा जेके आहिनि ही समूरा जेके हेठियां आहिनि इन्हनि खे असां बी ग्रुप सॾियूं था इहे बि 8 आहिनि हितां खां 1B 2B 3B 4B 5B 6B 7B ही जेके टई आहिनि इहे 8B में अची विया टोटल 8 ग्रुप इहे बि आहिनि इन्हनि खे वरी असां सॾियूं था ट्रांज़िशन एलिमेंट्स बदिलजंदड़ वैलेंसी वारा आंसर हिननि जी वैलेंसी मुक़ररु हूंदी आहे हे नंबर पहिरें वारो ए वारो जेको आहे हिन जी वैलेंसी हिकु हूंदी हिकु वैलेंस इलेक्ट्रॉन हूंदो हिन जो बि हिकु हूंदो हिन जो बि हिकु हूंदो हिन जो बि हिकु हूंदो इहे चेंज कोन थींदा हे ॿिए ए ग्रुप में आहिनि त हिननि जी वैलेंस इलेक्ट्रॉन ॿ हूंदा पर ही जेके आहिनि मिसाल जे तौर ते हे 1B हिन जी कापर जी वैलेंसी कॾहिं हिकु वैलेंस इलेक्ट्रॉन हूंदो आहे कॾहिं ॿ हूंदा आहिनि ज़िंक आहे हुनजो 2B आहे त कॾहिं ॿ हूंदसि त कॾहिं वरी हिकु हूंदुसि इन्हनि जी वैलेंसी बदिलजंदड़ हूंदी आहे तंहिंजे करे हीअ हेठियां वारा ग्रुप जेके आहिनि बदिलजंदड़ वैलेंसीअ वारा ट्रांज़िशन एलिमेंट्स ऐं हीअ जेके मथियां आहिनि ए ग्रुप इन्हनि खे असां मेन ग्रुप या रिप्रेज़ेंटेटिव एलिमेंट्स सॾींदा आहियूं A group is the family of elements. ग्रुप जेको आहे उहो अंसरनि जो हिकिड़ो ख़ानदान थींदो आहे दे शेयर सिमिलर प्रॉपर्टीज़ उहे पाण में हिकु जहिड़ियूं ख़ासियतूं शेयर कंदा आहिनि जीअं असां पंहिंजो कंहिं बि फैमिली खे असां ॾिसंदा आहियूं त उहे जेके घर भाती हूंदा आहिनि उहे पाण में खोड़ सारियूं प्रॉपर्टीज़ जेके आहिनि उहे शेयर कंदा आहिनि इवन उन्हनि जा मुहांडरा जेके हूंदा आहिनि उहे बि पाण में हिकु जहिड़ा हूंदा आहिनि तंहिंजे करे ग्रुप जेको आहे उहो अंसरनि जी हिकिड़ी फैमिली थींदो आहे मिसाल जे तौर ते हे 1A ग्रुप आहे त ही जेके अंसर आहिनि पाण में खोड़ सारियुनि ख़ासियतुनि में हिकु जहिड़ा आहिनि वरी 2A ग्रुप वारा वरी पाण में हिकु जहिड़ा आहिनि इन्हनि जूं प्रॉपर्टीज़ जेके आहिनि उहे पाण में मिलंदड़ जुलंदड़ हूंदियूं आहिनि ग्रुप नंबर इंडिकेट्स वैलेंस इलेक्ट्रॉन्स ऑफ द ग्रुप मेंबर्स ग्रुप नंबर जेको आहे उहो पंहिंजे ग्रुप मेंबरनि जो जेके उन में अंसर मौजूदु आहिनि उन्हनि जो वैलेंस इलेक्ट्रॉन ॿुधाईंदो आहे मिसाल जे तौर ते हे 1A ग्रुप आहे इन खे जेकॾहिं असां ॾिसूं त 1A ग्रुप खे असां ॾिसूं लिथियम हाणे 1A ग्रुप जो आहे त हिन जो वैलेंस इलेक्ट्रॉन हिकु हूंदो हाणे ही वैलेंस इलेक्ट्रॉन ॿाहिरियों इलेक्ट्रॉन हिकु वरी पोइ सोडियम आहे इहो बि 1A ग्रुप जो आहे त हिन जो बि वैलेंस इलेक्ट्रॉन हिकु पोटेशियम बि 1A ग्रुप जो आहे त हिन जो वैलेंस इलेक्ट्रॉन बि हिकु हूंदो हाणे इहो ॾिसो त हिन जी इहा ख़ासियत हिननि सभिनि जी पाण में हिकु जहिड़ी आहे लिथियम फैमिली आर अल्कली मेटल्स हिन ग्रुप 1 खे चइबो आहे लिथियम फैमिली या वरी असां अल्कली मेटल्स चवंदा आहियूं हाइड्रोजन हिननि में शामिलु कोन्हे का ऑल आर हाईली रिएक्टिव इहे सभई जो सभई पाण में वरी हिन ॻाल्हि में बि हिकु जहिड़ा आहिनि त इहे सभई तमामु घणो रिएक्टिव हूंदा आहिनि कैन डोनेट 1 इलेक्ट्रॉन हीउ जेको ॿाहिरियों इलेक्ट्रॉन अथनि इहो हे कंहिंखे ॿिए खे डोनेट करण जी ॾेई छॾण जी सलाहियत रखंदा आहिनि ईअं वरी तव्हां ग्रुप 7A खे जेकॾहिं ॾिसो त 7 वैलेंस इलेक्ट्रॉन्स विल बी देयर
हिननि वटि 7 वैलेंस इलेक्ट्रॉन हूंदा छो त हिननि जो ग्रुप 7 ए आहे। दे ऑल नीड 1 इलेक्ट्रॉन टू कंप्लीट देयर ऑक्टेट। हाणे हिननि खे हिकिड़ो इलेक्ट्रॉन खपे त हे पंहिंजो अठो पूरो कनि। मिसाल जे तौर ते ॾिसो क्लोरीन, ही क्लोरीन आहे, वैलेंस इलेक्ट्रॉन घणा अथसि, हे 2 4 6, ही हिकिड़ो 7, हिकु इलेक्ट्रॉन खपेसि त ऑक्टेट पूरो थींदुसि। ब्रोमीन खे ॾिसो 2 4 6, हे 7, हिकिड़ो खपंदुसि त ऑक्टेट पूरो थींदुसि। आयोडीन खे ॾिसो, ही 1, हे 2 3 थिया, हे 2 5 थिया, हे 2 7 थिया, हिकिड़ो खपंदुसि त हिन जो ऑक्टेट पूरो थींदो। हाणे हे पाण में हिकिड़े ई ग्रुप में आहिनि, इन्हनि खे हिकिड़ो इलेक्ट्रॉन खपे त हिननि जो ऑक्टेट पूरो थींदो। हैंस दे फॉर्म नेगेटिव मोनोवेलेंट आयन। हे हिकिड़ो इलेक्ट्रॉन वठी करे पाण ते काटूअ जी हिकिड़ी चार्ज मथां आणींदा आहिनि। ही पाण में इन्हनि ॻाल्हियुनि में हिकु जहिड़ा आहिनि। इन जे करे ग्रुप खे असां फैमिली सॾींदा आहियूं, छो त उन्हनि जूं ख़ासियतूं फैमिली मेंबर्स जूं ख़ासियतूं, ही फैमिली मेंबर्स आहिनि पाण में, इन्हनि जूं ख़ासियतूं हिक ॿिए सां मिलंदड़ जुलंदड़ हूंदियूं आहिनि। असां इहा ॻाल्हि कईसीं त एलिमेंट्स आर अरेंज्ड इन 2 वे क्लासिफिकेशन। ॿिनि क़िस्मनि जी विरासत सां अंतर जेके आहिनि रखियल आहिनि। नंबर पहिरियों हुयो वर्टिकल कॉलम, उमूदी खाना ग्रुप्स, असां उन्हनि जे बारे में पढ़ी आयासीं। ॿियो जेको क़िस्म आहे 2 वे क्लासिफिकेशन में, उहो आहे हॉरिजॉन्टल कॉलम्स। हीअं वारा जेके असांजा कॉलम आहिनि उहे, उन्हनि खे असां पीरियड सॾूं था। फॉर एग्जाम्पल फर्स्ट पीरियड, हाणे पहिरियों पीरियड आहे, हुन में हाइड्रोजन, ऐं हुन जे साम्हूं वारो जेको आंसर आहे उहो अचे थो हेलियम। हुन खां बाद वरी ॾिसो सेकेंड पीरियड आहे, हुन में अची वियो लिथियम, बेरिलियम, ऐं पोइ वरी हुननि जे साम्हूं वारा आंसर बोरान, कार्बन, नाइट्रोजन, ऑक्सीजन, फ्लोरीन, नियान। ही जेके आहिनि हितां खां वठी इहो हेसी ताईं, इहे ॿिए पीरियड में अची विया, हे पहिरियों पीरियड थी वियो। ईअं जेकॾहिं असां ॾिसंदासीं त ही पहिरियों पीरियड थी वियो हाइड्रोजन हेलियम जो, ही ॿियों पीरियड थी वियो लिथियम बेरिलियम खां वेंदे नियान ताईं। वरी टियों पीरियड सोडियम खां शुरू थियो, आर्गान ते ख़तमु थियो। चौथों पीरियड पोटेशियम खां शुरू थियो, क्रिप्टान ते ख़तमु थियो। ईअं पंजो पीरियड आहे रुबीडियम, सिधो हलियो वियो। छहों पीरियड आहे सीजियम खां शुरू थिए थो, हेसि ताईं असां आयासीं। वरी 57 हेठि नंबर आहे, वरी ही इन में शामिल आहिनि। वरी 71 खां वापसि थियासीं, हिते 72 वेंदे तव्हांजो रेडान ताईं इहो छहों असांजो पीरियड आहे। वरी सतों आहे फ्रांशम खां जेको शुरू थिए थो। वरी असां हेठि ईंदासीं त वरी हितां एक्टिनाइट सीरीज़ इहा शुरू थींदी। वरी साॻो हितां खां वठी आख़िर में असां हिते अची करे दम कंदासीं। रोज़ फ्रॉम लेफ्ट टू राइट आर कॉल्ड एज पीरियड्स। ही जेके कतारूं आहिनि खाॿे पासे खां शुरू थियनि थियूं, साॼे पासे ते ख़तमु थियनि थियूं, इन्हनि खे असां पीरियड सॾूं था। दे आर 7 इन नंबर्स। उहे जेके आहिनि टोटल 7 थींदा आहिनि, बसि कुल पीरियड घणा आहिनि 7। एलिमेंट्स इन सेम पीरियड्स शेयर सम कॉमन प्रॉपर्टीज़। हाणे वरी पीरियडनि में जेके आंसर आहिनि उहे पिणु कुझु पाण में हिकु जहिड़ियूं ख़ासियतूं शेयर कनि था। दे शेयर सेम नंबर ऑफ शेल्स। साॻे ई जेकॾहिं पीरियड में आंसर आहिनि त उन्हनि जो नंबर ऑफ शेल्स बि साॻियो ई थींदो। न्यू पीरियड मीन्स एडिशन ऑफ न्यू शेल। नओं पीरियड त माना हुन में तव्हां हिकिड़ो शेल वरी इज़ाफ़ो करे छॾियो। मिसाल जे तौर ते हाइड्रोजन ऐं हेलियम कंहिं पीरियड में आहिनि, पहिरें में, त उन्हनि खे शेल कां हूंदो उन्हनि जे पीरियड नंबर जे बराबरि। शेल पीरियड नंबर आहे पहिरियों, त शेल बि हूंदुनि हिकिड़ो ई। हाइड्रोजन खे बि ॾिसो हिकु ई शेल आहे, हेलियम खे बि हिकु ई शेल आहे। वरी तव्हां अचो था जीअं ॿिए पीरियड ते, त हाणे हिन में पहिरें शेल में हिकिड़ो ॿियो शेल इज़ाफ़ो थींदो। हाणे थी वेंदा ॿिए पीरियड वारनि आंसरनि जा 2 शेल। हे लिथियम आहे, बेरिलियम आहे, लिथियम जा 2 शेल ॿिए पीरियड जो आहे, बेरिलियम जा 2 शेल ॿिए पीरियड जो आहे, बोरान ॿिए पीरियड जो 2 शेल, कार्बन जा 2, नाइट्रोजन, ऑक्सीजन, फ्लोरीन, नियान। ईअं ॿिए पीरियड में जॾहिं असां आयासीं त उन्हनि जा थी विया 2 शेल। वरी जेकॾहिं असां टे पीरियड में ईंदासीं त उन्हनि जा थी वेंदा 3 शेल। हे सोडियम आहे टे पीरियड में, त हिकु शेल 2, हे 3। वरी मैग्नीशियम जा बि 3। ईअं आर्गान ताईं तव्हांखे 3 शेल जेके आहिनि उहे मिलंदा। यानी जेतिरो उन्हनि जो शेल पीरियड नंबर हूंदो, ओतिरो तइदाद उन्हनि खे शेल्स जो मिलंदो। सो पीरियड नंबर असांखे छा इंडिकेट कंदो आहे, नंबर ऑफ शेल्स। जेकॾहिं तव्हांखे ग्रुप नंबर ऐं पीरियड नंबर मालूम हुजे त तव्हां कंहिं आंसर जी
इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन ॿुधाए सघो था। मिसाल जे तौर ते लिथियम आहे। हाणे लिथियम जो ग्रुप नंबर आहे 1, त यानी उनजो वैलेंस इलेक्ट्रॉन 1 हूंदो, ॿाहिरां असां रखियोसीं। पीरियड नंबर आहे 2, त उन में शेल जेके आहिनि 2 हूंदा। ॾिसो हिकिड़ो शेल ही थी वियो, ॿियो ही ॿाहिरियों थी वियो। ईअं वरी जेकॾहिं असां ऑक्सीजन खे ॾिसूं त ऑक्सीजन जो ग्रुप नंबर आहे 6, त यानी उनजा वैलेंस इलेक्ट्रॉन 6 हूंदा। ॿाहिरें शेल में इलेक्ट्रॉन हूंदसि 6, पीरियड नंबर अथसि 2, उहो ही ॿिए पीरियड में मौजूदु आहे। त इन जा शेल हूंदा 2, ही 2 शेल थी विया। पहिरें में असां 2 इलेक्ट्रॉन रखंदा आहियूं, ॿिए में असां रखंदा आहियूं 8, पर जीअं त एटॉमिक नंबर 8 अथसि तंहिंजे करे इलेक्ट्रॉन हूंदसि 8, पहिरें में 2, बाक़ी जेके बचा उहे रखियासीं हिन में। फ्लोरीन आहे। हाणे फ्लोरीन खे जेकॾहिं असां ॾिसूं त फ्लोरीन जो ॾिसो त वैलेंस इलेक्ट्रॉन घणा आहिनि, 1 2 3 4 5 6 7, यानी उनजो ग्रुप नंबर काओ थींदो, उनजो ग्रुप नंबर इन वैलेंस इलेक्ट्रॉन जे बराबरि थींदो। ऐं वरी असां जेकॾहिं ॾिसूं था उनजो शेल त 2 अथसि शेल, त उनजो पीरियड नंबर बि असांखे मालूम थी वेंदो। ग्रुप नंबर थी वियुसि 7, छो त हिन में वैलेंस इलेक्ट्रॉन 7 हुया। शेल अथसि 2, त पीरियड बि उनजो ॿियों थींदो। ही फ्लोरीन आहे, ॾिसो त ॿिए पीरियड में रखियल आहे, ऐं ग्रुप नंबर उनजो मथां ॾिसो त 7A लिखियल आहे। ईअं वरी सोडियम आहे। सोडियम जा तव्हां वैलेंस इलेक्ट्रॉन ॾिसो त 1 आहे, त यानी उनजो ग्रुप 1 हूंदो, ऐं उनजो 1 2 3 शेल अथसि, त पीरियड नंबर बि 3 हूंदुसि। असांजो अॼोको लेक्चर हिते पुॼाणी ते पहुचे थो। वरी हाज़िर थींदासीं नए लेक्चर सां गॾु।